जुमे जो ॾींहुं हुयो, सभु निमाज़ी मस्जिद में पहुची चुका हुया, पर इत्फ़ाक़ सां जेको मौलवी साहब हुयो, जेको ख़तीब हुयो, उहो अञा ताईं मस्जिद में न पहुतो हुयो। मस्जिद में वेठल हिकिड़ो दरवेश सिफ़त आदमी, यानी हिकिड़ो दीवानो तबियत जो माण्हू ख़ुतबो ॾियण जे लाइ मेंबर ते चढ़ी आयो। ॿियनि माण्हुनि उनखे उतां परे करण जी कोशिशि कई, पर मस्जिद में कोई ज़िम्मेवार माण्हू हुयो जंहिं उन्हनि माण्हुनि खे रोकियो ऐं चयनि त छॾे ॾियो इनखे ख़ुतबो ॾियणु ॾियो। उन माण्हुनि सां मुखातिब थींदे पंहिंजो ख़ुतबो शुरू कयो त सभु तारीफ़ूं अलाह जे लाइ आहिनि, जंहिं हीअ धरती ऐं आसमान पैदा कया, जंहिं असांजो माउ ऐं पीउ पैदा कया, जंहिं मर्द ऐं औरत पैदा कया ऐं जंहिं असांखे माल ऐं मिल्कियत ॾिनी। हिन दुनिया में कुझु अलाह ताला ग़रीब माण्हू पैदा कया ऐं कुझु अमीर माण्हू पैदा कया। जेके अमीर माण्हू पैदा थिया उन्हनि खे पंहिंजी नेमतुनि ते, पंहिंजे माल ते शुकुर करण जी तलक़ीन कई वई, ऐं जेके ग़रीब माण्हू अलाह ताला पैदा कया उन्हनि जे लाइ इहो इम्तिहान हुयो त उहे पंहिंजी गुरबत ते ऐं ॾुखियनि मरहलनि ते शुकुर कनि। पर हक़ीक़त में असां इंसाननि जी मुनाफ़क़त इहा आहे जो असां न त पंहिंजे माल मिल्कियत ते शुकुर कंदा आहियूं ऐं न वरी पंहिंजी गुरबत ते सब्र कंदा आहियूं। हक़ीक़त इहा आहे त असां सभु इंसान मुनाफ़िक़ आहियूं। उन जे करे ख़ुतबो पूरो थियो ऐं उथो मुनाफ़िक़ो सिफ़ ॿधो। सो दोस्तो, कॾहिं कॾहिं अहिड़ा दरवेश माण्हू, अहिड़ा दीवाना माण्हू बि जाने अनजाने में एॾी त ज़बरदस्त ॻाल्हि करे वेंदा आहिनि जेका डायरेक्ट असांजे रूह खे छुहंदी आहे, असांजे दिलि सां टच कंदी आहे ऐं असांजे बिल्कुलु दिमाग़ सां मैच कंदी आहे, ऐं उहो निसोरो सच हूंदो आहे। हिन ॻाल्हि में कोई बि शक न आहे त जेके अमीर माण्हू आहिनि या अलाह ताला असांखे जेके नेमतूं ॾिए थो उन्हनि ते असांखे शुकुर करणु घुरिजे। पर जेकॾहिं इत्फ़ाक़ सां कॾहिं कॾहिं ज़िंदगीअ में के ग़म ॾुख तकलीफ़ूं, के सदमा या इम्तिहान अची था वञनि त उन्हनि ते असांखे सब्र करणु घुरिजे। दोस्तो, तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि? पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा।